दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त का बि क़ौम ओसि ताईं तरक़ी नथी करे सघे जेसि ताईं उन वटि इल्म ऐं अदब जा बहितरीनु ज़ख़ीरा मौजूदु न आहिनि, ऐं उन हवाले सां असां पंहिंजे क़ौम खे बाशूर करण लाइ हर भेरे को न को नओं किताब खणी तव्हां जा हाज़िर थींदासीं ऐं उन किताब जे बाबति तव्हां किताब जी अहमियत बाबति तव्हां ॿुधाईंदासीं ऐं इहो बि ॿुधाईंदासीं उन किताब में कहिड़ो मवाद शामिल आहे त जीअं तव्हां उन किताब खे पढ़ी पंहिंजे शौर में इज़ाफ़ो कयो। अॼु जेको असां वटि किताब आहे उन किताब जो नालो आहे मादो मज़हब ऐं ख़ुदा। अॼु जेको असां किताब तव्हांजे आॾो तारीफ़ लाइ पेश कयूं उन किताब जो नालो आहे मादो मज़हब ऐं ख़ुदा। हीअ किताब सिंध जी मशहूरु आलिम मुफ़किर शाइर ऐं रूहानी पेशवा अलामा अहमद मुश्तबा ग़ालिब मलकाणी लिखियलु आहे। पाण 60 किताबनि जा मुसनिफ़ आहिनि, जिन मां संदन 15 खां 20 किताब छपियल आहिनि ऐं बाक़ी अनछपियल सूरत में पाण 6 ॿोलियुनि में शाइरी कयूं, उर्दू, फारसी, सिंधी, अरबी, सराइकी में, हिंदी में पाण 6 ॿोलियुनि जा शाइर हुआ ऐं साॻिए वक़्तु मुहक़िक़ मुफ़किर हुआ। जंहिंजे करे हीअ किताब जेको आहे मादो ऐं मज़हब ख़ुदा, हिन किताब जे अंदरि साइंस, रूहानियत ऐं मादियत परस्ती ऐं रूहानियत परस्ती ते तमामु सुठो बहस थियल आहे। हीअ किताब जेको आहे माण्हुनि जे ज़हन में जेके सुवाल पैदा थियनि था त मादो छा आहे, साइंस छा आहे, रूहानियत छा आहे, मादे मज़हब साइंस ऐं रूहानियत में कहिड़ा तज़ाद आहिनि, उन तज़ादनि जो हल छा आहे, उन हवाले सां हीअ किताब जेको आहे तव्हांजे ज़हननि में पैदा थियल सुवालनि जो हल कंदो। ऐं हीअ किताब यकीनी तौर ते हिकिड़े बाशऊर माण्हू जे लाइ जेको मादे खे सम्झणु चाहे थो, जेको साइंस खे सम्झणु चाहे थो ऐं जेको रूहानियत खे सम्झणु चाहे थो, उन हवाले सां तमामु बहितरीनु किताब आहे। हिन किताब जी अहमियत बाबति ख़ुदि जेके हिन किताब जे मौलिफ़ जेके 2 अखर लिखिया आहिनि उहे तव्हांखे असां पढ़ी ॿुधायूं था त तव्हांखे हिन किताब जी अहमियत जी ख़बर पइजी वेंदी। साईं अलामा अहमद मुश्तबा ग़ालिब मलकाणी साहिबु हिन किताब जी अहमियत बाबति हिकिड़े पेज ते पंहिंजे पेश लफ़्ज़ में लिखनि था त मौजूदा दौर में मादे ऐं ख़ुदा, मज़हब ऐं साइंस, मज़हब ऐं फ़लसफ़े, साइंस ऐं रूहानियत बाबति तमामु घणो बहस थी चुको आहे। उन ई मौज़ूअ ते अनेक किताब, मज़मून ऐं मकाला शाया थी चुका आहिनि। पर ही उहे मौज़ू आहिनि जिन सां रोज़ानो किथे न किथे कंहिं न कंहिं महफ़िल में असांजो वास्तो पवे थो। इहो ई सबबु आहे जो उन्हनि मौज़ूअ ते किथे त आलमाना ऐं मुफ़किराना बहस थिए थो, त किथे वरी अधु पढ़ियल ऐं सतही इल्म सां वास्तो रखंदड़ दानिशरनि सां टकराव थिए थो, जंहिंजे नतीजे में कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजो अक़ीदो ऐं ईमान गुम करे ख़ुदा जो इनकारी, रूहानियत खां नफ़रत कंदड़ ऐं मलाइकनि ऐं आसमानी किताबनि तोड़ पैगंबरनि ऐं औलिया अल्लाह जे वजूद जो मुनकर थी पियो थो। उन जो सबबु हीअ आहे त सिंधीअ में अॼु ताईं को अहिड़ो आलमाना किताब अणलभ आहे जंहिंमें साइंस ऐं रूहानियत, मादे ऐं ख़ुदा, मज़हब ऐं फ़लसफ़े बाबति मुदलिल ऐं तफ़सीली बहस थियल हुजे। उन करे हिन किताब में इहा कोशिशि कई वई आहे त मादे ऐं ख़ुदा, रूहानियत ऐं साइंस, मज़हब ऐं फ़लसफ़े सां गॾु मलाइकनि, पैगंबरनि, हयात बादुल ममात यानी मौत खां पोइ वारी ज़िंदगी ऐं ॿियनि अनेक मौज़ूअनि ते मुदलिल ऐं फ़िक्र भरियो बहस कजे ऐं नतीजो पढ़ंदड़नि ते छॾिजे तूं हिन किताब पढ़ण खां पोइ मज़कूरा मौज़ूअनि ते छा थो सोचे ऐं सम्झे। हिन किताब में न रुॻो मज़हबी मुफ़किरनि ऐं फ़लसफ़ियुनि जे फ़िक्र खे बहस हेठां थो वियो आहे, पर उन सां गॾु केतिरनि ई गैर मुस्लिम तोड़े दरियत पसंद ऐं साइंस खे मञींदड़ लामज़हब मुफ़किरनि जे ख़्यालनि जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। उन्हनि मौज़ूअ ते इल्मी अक़ली बहस कयो आहे। हिन किताब मां आज़ाद ज़हन जा मुतलाशी ऐं गैर तक़लीद परस्त शागिर्द तोड़े आलिम अहले इल्म लाभ हासिल करे सघंदा, जेके खुले दिलि सां, खुले ज़हन सां हिन किताब खे पढ़ंदा। यकीनी तौर ते असांखे मौलिफ़ इहो ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त हीअ जेको किताब आहे न रुॻो रूहानियत परस्त ऐं आसमानी किताबनि जे दलीलनि सां भरियल आहे, पर हिन वक़्तु साॻिए वक़्तु दुनिया जे मशहूरु जेके साइंसदान हुआ ऐं फ़लसफ़ी आहे उन्हनि जे फ़िक्र जो बि जेको आहे जाइज़ो वरितो वियो आहे।
ख़ासि तौर ते हिन जा जेके उनवान आहिनि उन में ज़ात बारी ताला, मादो ख़ुदा, मज़हब ऐं साइंस, अंबिया किराम, मलाइकनि, तख़लीक़ काइनात ते आख़िरी नज़र, मुख़्तलिफ़ नज़रिया, दुनिया जे अज़ीम फ़लसफ़नि जा ख़्याल ऐं नज़रिया जेके उहे बहस हेठि आंदा विया आहिनि। ऐं जॾहिं तव्हां हिन किताब खे तफ़सील सां पढ़ंदो त तव्हांखे पंहिंजो वक़्तु बि सजायो मालूम थींदो ऐं तव्हां यकीनी तौर ते हिकिड़ी सुठी ॼाण ऐं मालूमात खां वाक़िफ़ थींदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, उमेदु आहे त तव्हांखे किताबु वणंदो। ऐं दोस्तो, तव्हांखे जेकॾहिं हिन किताब जो रिव्यू वणियो हुजे ऐं तव्हां चाहियो था त अहिड़े क़िस्म जा किताबनि जा तारीफ़ असां पेश कंदा रहूं त पोइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कंदा रहो त जीअं हीउ सिलसिलो बहितर अंदाज़ में जारी रहे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।